केटी बदर इन लाॻापियल ॿेटनि जे माण्हुनि जा केतिरा ई मसइला आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी रहवासी आदम जंगारो सां। आदम, तव्हां ॿुधायो त हिन इलाइक़े में ख़ासि तौर ते उहा आबादी जेका ॿेटनि में रहे थी उनजा कहिड़े नमूने ते मसइला आहिनि? हिते तमामु घणा अनेक मसइला आहिनि। हितां जेके ॿेटनि ते जेके जज़ीरनि ते माण्हू रहनि था, उन सभ खां वधीक जॾहिं अॼु मीडिया जी टीम आई आहे, उहो ॾिसे पई, उन ॾिठो बि आहे पंहिंजे अखियुनि सां, सभ खां वॾो हिते जेको मेन मसइलो, मेन इशू आहे, उहो माण्हुनि जे पाणी ऐं पीअण जो पाणी आहे। पीअण जो पाणी न आहे, हे पाणी जेको आहे सो तमामु घणो खारो समुंड जो पाणी वापराइनि था। पर जेकॾहिं पाणी पीअण लाइ त हिननि खे तक़रीबन 15 खां 20 किलोमीटर सामूंडी रस्ते पंहिंजा होड़ा खणी वञी केतिरी खां भरे अचनि था। पाणी जी ख़राबु इस्तेमालु थियण करे हितां जे माण्हुनि में तमामु घणियूं बीमारियूं पैदा थी वयूं आहिनि ऐं उन बीमारियुनि जो माण्हुनि जो इलाजु कोन थो थिए, जंहिंमें ख़ारिश आहे ऐं ॿियूं डिज़ीज़ काफ़ी आहिनि। उहे आहिनि तइलीम त हिते त माण्हू तसवर कोन थो करे सघे जो तइलीम आहे। अस्पताल बि हिते कोन्हे। जेकॾहिं का माण्हू बीमार थिए थो त उहो वेंदे वेंदे अस्पताल ताईं, शहर ताईं मरियो वञे। सभ खां वधीक वॾी ॻाल्हि इहा आहे, जेका माण्हुनि में हिते जेका तकलीफ़ आहे, उहा आहे डिलीवरी जो मसइलो। डिलीवरीअ लाइ जेकॾहिं का औरत तां वञे थी त मुंहिंजे ख़्याल में शहर त तमामु घणो परे आहे, पर केतिरी बंदा जेको असांखां 15 खां 20 किलोमीटर आहे, जेको सामूंडी रस्तो आहे, उन ताईं उहा औरत कोन थी पहुची सघे ऐं उते ई मरी वञे। तव्हां ॿुधायो त जेके माण्हू ॿेटनि में रहनि था, उहे कुदरती आफ़तुनि खे, डिज़ास्टर खे कीअं मुंहुं ॾियनि था? पर हिते त हिकिड़ो त माण्हुनि जो समूरो जेको गुज़र सफ़र आहे उहो मच्छीअ ते आहे। मच्छी खां अलावा ॿियो कुझु कोन्हे। जेको माण्हू मच्छी मारीनि था, उहो बि माण्हू जेके वॾा वापारी जेके आहिनि, कराची जा एजेंट जेके उन्हनि जा मक़रूर हूंदा आहिनि। पर हिननि जे माण्हुनि जी जेका रहणी करणी आहे, जेके हाणे बि जेके साइक्लोन आयो पिए, इन खां अॻु में जेका 2009 2010 में आया, उन्हनि माण्हुनि हिते मुक़ाबिलो पंहिंजे मुंहुं कयो आहे। हिते सरकार जो त नालो ई कोन्हे, तस्वर कोन्हे। न सरकार आहे, न तव्हांजा के चूंडियल नुमाइंदा करे उन्हनि हिते, हा वोट 5 सालनि खां पोइ अची वठनि था, पर उन खां पोइ जेके हिते माण्हुनि जी का परघोर कोन था रहनि, उन्हनि जी का वायर नथा कनि, त हिते जे माण्हुनि जा जेका मसइला आहिनि उहे आहिनि। इहे माण्हू बेयारो मददगार पिया आहिनि। साइक्लोन जेकॾहिं अची थी त हिते हिननि जे ॻोठ जेके आहिनि, उन में ॻोठनि में 5 खां 10 फुट पाणी बीठो आहे। उहे माण्हू होड़नि में बीठा हूंदा आहिनि, यानी उन को वार करण वारो कोन्हे। जेका फितरत में बिगाड़ आयो आहे, माहौलियाती बिगाड़ जे करे जेका सूरत थी आहे, तिमर जी नस्ल कशी थी आहे, त तव्हांजे ख़्याल में त केतिरी एरिया आहे जंहिंमें अञा तिमर जेको आहे उहो अवेलेबल आहे? हिते अॼु जेका हीअ विज़िट आहे, इहे हितां जी इंटरनेशनल हिकिड़ी NGOs आहे, WWF, जेका इहे विज़िट कराई आहे। उन्हनि पंहिंजा कुझु हेक्टर अहिड़ो ॿुधाइनि पिया त 1400 हेक्टर असां लॻाया आहिनि WWF तरफ़ां फिट। पर हिते जेका तुमर नेचुरली तौरु जेका कुदरती थिए पिया, उहे आहिनि। पर हितां जो सभ खां वधीक बदनसीबी इहा आहे त इहे जेके तुमरनि जा जेके ॿूटा आहिनि, उन्हनि खे हितां जा लोकल माण्हू जेके वेठा आहिनि, काफ़ी कम्यूनिटियूं उन में आहिनि, दबला आहिनि, मल्हा आहिनि, जतन, उन्हनि जेके उठ आहिनि उहे खाइनि पिया। तुमरनि जी अफ़साइश कोन थी थिए। ऐं ॿी ॻाल्हि आहे, जेके तुमर वॾा थी वञनि त उन्हनि तुमरनि खे कटियो, हे विकिरो कनि था, जंहिंजे करे तुमर ॾींहों ॾींहुं घटिजंदा वञनि, बजाए वधण जे घटिजी रहिया आहिनि। त हिन साहिली पट्टी जे जेके ॿेटनि में रहंदड़ आबादी आहे, उन कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि? साईं, हे जेको 1960 ताईं हिन आबादी ते कुझु तवजो हुई, माण्हुनि जी, वॾा ॻोठ आबाद हुआ, तमामु ख़ुशहाल माण्हू हुआ। पर समुंड जे विलहरनि जे वर चढ़ी हीउ इलाइक़ो जेको आहे मुकमल तौर ते ज़बू हाल तबाह थी चुको आहे। हितां जे माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र मच्छीअ ते हुयो, उहो बि जो आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदो वञे। माज़ी जा शाहूकार तरीन माण्हू हिन वक़्तु ग़ुर्बत जी लकीर खां बि हेठि वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। सहूलियतुनि जी अणहूंद करे हितां जे माण्हुनि खे तमामु घणियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। ऐं डिलीवरी जे दौरान, बीमारी सीमारी जे दौरान हिननि जे को बि रस्तो या गुज़रगाह न आहे। समुंड में को ॿेड़ियुनि जो अहिड़ो को गुज़र सिस्टम ठहियलु न आहे। इन जे करे हितां जूं केतिरियूं ई डिलीवरी दौरान औरतूं फोत थी वञनि थियूं, मरीज़ जेको सो तड़पी मरी वञनि था। हुकूमती नुमाइंदनि जे हवाले सां जेतिरो मसइलो आहे त हेसि ताईं कंहिं बि हिन पासे लड़ी अचण जी ऐं ज़हमत गवारा न आहे कई, जंहिं करे अॼु इहे माण्हू तव्हांजे साम्हूं आहिनि। हितां जा ॻोठ मुकमल तौर ते तबाह थी चुका आहिनि। तुमर जा ॿेला जेके आहिनि उहे बि ख़तमु थी चुका आहिनि। काठियुनि जी वाढीअ सबबु दरिया जे जेको बचाबंद सम्झियो वेंदो आहे, तूफ़ाननि खां जेके बचाव जे लाइ तुमर चइबो आहे, उहो तुमर बि मुकमल तौर ते ख़तमु ऐं तबाह थी चुको आहे। असांखे ई पहिरीं तकलीफ़ हूंदी हुई, असां वटि का वण वटि कुझु बि न हो। पोइ ई WWF आई, असांखे तुमरकारी जो कमु ॾिनो। पोइ तुमरकारी कम खां पोइ असांखे थोरो सुकून पची वियो। सुठे नमूने सां तूफ़ान अचनि था, हर ॻाल्हि असांखे बचाए विया। रोज़गारी वधी विया। रोज़गारी जे करे हाणे जेके माण्हू पंहिंजा जेके मच्छी वारा आहिनि हिते जा वेठल आहिनि, से हिन वण जे करे, तुमरकारी जे करे थोरो ख़ुशहाल आहिनि। अच्छा, इहो ॿुधायो त अॻे जेको समुंड में तव्हां मच्छी मारण वेंदा हुआ तॾहिं शिकार वधीक हुओ, हाणे वधीक? उहो
पहिरीं वाधारे पोइ घटी बि वियो, पर हाणे जेको दौरु आहे इन में असांजो रोज़गार थोरो वाधारे आहे। अच्छा, ॿिया कहिड़ा मसइला आहिनि ॻोठ जा सिहत ऐं तइलीम जे हवाले खां? उहा असांखे इहा तकलीफ़ आहे, असांखे पाणी जी तकलीफ़ आहे, पाणी जी बि तकलीफ़ आहे। पाणी असीं हितां केटीमत वञूं, असां वटि अहिड़ो संड न आहे जेको असीं उनखे भरे लाहे सघूं, त असांखे इहा तकलीफ़ आहे। पाणी जी बि असांखे वॾी तकलीफ़ आहे, या बिजली आहे इन जी बि असांखे तकलीफ़ आहे। अहिड़ा त कई मिसाल आहिनि, पर थोरो थोरो असांखे बिजली जी बि तकलीफ़ आहे ऐं पाणी जी तकलीफ़ आहे। अच्छा, बीमारी में तव्हां केॾांहुं वेंदा आहियो? केटी मंदरु वेंदा आहियूं, असां डॉक्टरी सहूलियत कोन्हे, त असांखे इहे ॿई चीजूं असांखे मिलनि त पोइ असीं ख़ुशहाल गुज़ारींदासीं। हिन ॻोठ में केतिरा ॿार आहिनि जेके स्कूल नथा वञनि? हिते जे स्कूल विझूं था त असां घटि में घटि त पोइ 100 खे ओॾो अची वेंदा ॿार, 100 ॿार थी वेंदा, पर असां में एतिरी वसी त न आहे जेको असीं स्कूल विझी सघूं। साॼे आई असां त मत कंदा महिरबानी पहुचंदी त स्कूल विझी सघूं था, मंदरु थो विझी सघूं था, मस्जिद ठाराइणी आहे मस्जिद ठाहे सघूं था, ऐं कराईंदा। जॾहिं तूफ़ान ईंदा आहिनि या कुदरती आफ़तूं ईंदियूं आहिनि तव्हां कीअं मोड़ींदा आहियो? उहो असीं ईअं मोड़ींदा आहियूं। असां वटि होड़ा आहिनि, पर असांजो तुमर एतिरो थी वियो आहे जो तूफ़ान खे कमज़ोर करे सघे थो। तूफ़ान झुरी पोइ असां वटि अचे थो, जंहिं नाली आहे नालीअ करे तूफ़ान ईंदो पर कमज़ोर थी अचे थो। इन जे करे असीं हिते बता आहियूं। जे इहे वणकार न विझे, तुमरकार न विझे त असांखे वेही कोन सघूं, असांखे तकलीफ़ थिए, असांखे लाज़मी कंहिं ॻोल्हे हटिणो पए, पर तुमरकारी जे करे असीं बची विया आहियूं। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं केटी मंदर जे ॻोठ सिद्दीक दबलो में। जीअं तव्हां ॿुधायो कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि तव्हांजा? हिते मसइलो आहे त पाणी जो, असांखे पाणी सही नथो मिले, ऐं ॿियो असांजो रोज़गार आहे मच्छीअ जो, त असांखे हुकूमत मदद करे त असांखे कारोबार कुझु असांखे सही ठाहे ॾिए, ऐं असांखे कुझु असांखे तालीम बि हासिलु थिए, असांखे जहिड़ी स्कूल हुजे ऐं जंहिंमें गबरू असीं पढ़ायूं त कुझु असांखे थोरो तालीम बि हासिलु थिए। त असीं मच्छी वारा माण्हू आहियूं त असां तालीम घटि आहे, जो स्कूल हूंदी त असांखे कुझु तालीम हासिलु थींदी, वरी को अस्पतालियूं आहिनि अहिड़ियूं जंहिंमें डॉक्टर बि सही हुजनि। हे केटी मंदर में जेकी अस्पताल आहे तंहिंमें माना डॉक्टर बि सही कोन्हे, त गवर्नमेंट खे असांखे मदद करे त डॉक्टर बि अची वञे ऐं असांखे पाणीअ जो बंदोबस्तु थी वञे, असांखे कुझु कारोबार बि मदद कनि। इहो ॿुधायो त अॼु 40-50 साल पहिरीं हिन इलाइक़े छा सूरत हाल हुई, ख़ुशहाल हो या कोन हो? छा इन खां 40-50 साल जंहिंमें हुई तंहिंमें कुझु माना असांजो ई माना मुल्क जेको सो कुझु सही हो, मिठे पाणी वजह से त सही हो। हींअर रोज़गार बि असांजो हिते घटी वियो आहे, छो जेकी मौसमातियूं तब्दीलियूं जेकी थियनि थियूं आयूं आहिनि जेकियूं, तंहिंजे वजह से माना असांजो कुझु रोज़गार ते असरु पहुतो आहे। छो मिठो पाणी जेको अॻे हो तंहिंमें माना समुंड मां ॿाहिरि ईंदो हो, हींअर जेको मिठो पाणी माना रोकिजी वियो आहे, तंहिंजे करे असांजे माना मच्छी ते असरु पइजी वियो आहे। ऐं उनजे करे माना जेकी असांजी ज़मीन जेकी खाजे जेकी बि सो सभु मिठे पाणीअ जी वजह से, जो मिठो पाणी जो मिक्स हुजे में मिठे पाणीअ में बि मिटी करे थिए थी, त ज़मीन ते करे त कुझु ज़मीन चाल करे, ऐं वणकार सभु कटिजी वियो आहे, त पोइ हुनजे वजह से असांजे रोज़गार ते असरु पहुतो आहे। जे वणकार हुजे त सानू मच्छी बचो करे ऐं त रोज़ी कुझु वधे, पर हाणे अहिड़ा माण्हू नुक़सान जो वण सभु कटे छॾियो आहे, ऐं तंहिंजे करे असांजे रोज़गार ते असरु पहुतो आहे। मौसमातियूं तब्दीलियूं माना सभु असां ईअं वधनि पियूं, ऐं गर्मियूं वधनि पियूं, तेज़ हवाऊं अचनि थियूं, जंहिंमें कुझु असांजो कुझु नुक़सान जे थिए थो त असांखे गवर्नमेंट बि असांखे मदद नथी करे। असीं चऊं त असां गवर्नमेंट मदद करे, असांजो नुक़सानु थिए त असां कुझु मदद करे। इलेक्शन जॾहिं थियनि थियूं तॾहिं हिते असां वटि कई क़िस्म माण्हू पुॼनि था, जॾहिं इलेक्शन जी मां ख़तमु थियो वञे पोइ असांजी पुछा कोन था कनि, पोइ जेकी WW जेकी एप जेकी आहे इहे कुझु असां सां थोरो थोरो मदद असां मां करे थी। ॿुधायो त पीअण जो पाणी तव्हां किथां था आणो, केतिरो ख़र्चो तव्हां थिए थो? पीअण जो पाणी जेको असांजो जेको आहे इहे असांखे 50 रुपया मिले थो, डुम आहे हेॾो ॿोयो, इहे असांखे 50 रुपया मिले पोइ सभु टेलर पाणी भरियो अचे। सो हिते जेका विकिणण वारा आहिनि हलाइनि था त असांखे 50 रुपया ॾियनि था केटी मंदर मां। अहिड़ो नमूनो थिए जंहिंमें नाली खॼी त मिठे पाणी जी केटी मंदर में पुॼी वञे ऐं त कुझु असांजो माना त उहो असांजो ख़र्चो कुझु घटी पए, असीं ग़रीब माण्हू आहियूं, असांजो पाणी जे वजह से ख़र्चो आहे, ऐं असांजो माना ई कहिड़ो धंधो पहिरियों जेको घटि वियो आहे, इन जे कुझु तेल महांगा थी विया आहिनि, सोप असांखे हिते में असरु पहुतो आहे। इहे कुझु असांखे सहूलियतूं हुजनि ऐं डॉक्टर हिते पंहिंजा सवला हुजनि, जे अहिड़ी ख़ुदा बीमारी ॾिए थो जंहिंमें माण्हू किथे न किथे पुॼे थो, हिते डॉक्टर ई कोन्हे, जे डॉक्टर हुजनि त असीं हिते पुॼी वञूं त असांजो ख़र्चो घटि थिए। हाणे डॉक्टर न आहे त हल साकरो ॿुहारो त गाॾी त किराए वठंदी न, असीं ग़रीब माण्हू किथां किरायो आणींदासीं। पोइ हिते सेठ असांजा आहिनि,
तंहिंखे फिरियूं था पोइ असांजो जेको रोज़गार जेको असांजो आहे जेको सानू मच्छी तंहिंजो 30 रुपया किलो खणनि जा 40 खणनि जा 100 खणनि अहिड़ो मसइलो हुजे जंहिंमें हितां असीं आज़ादु थी वञूं असां माल डायरेक्ट फिचरी पुॼे त असीं कामयाबु थी वञूं। इहो ॿुधायो त तव्हां ते घणो कर्ज़ो आहे साईं? असां त हिकु माना नाखे ते कंहिं ते 2 लख पवनि कंहिं ते 3 लख पवनि कंहिं ते 4 लख पवनि एतिरो असांजो कर्ज़ो थी वियो आहे। तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ो MP MLA आहे उन कहिड़ा कमु कया आहिनि? उन असांखे को बि मदद कोन कया। हाणे त ॾिसणो कोन थो अचे अॼु होट जंहिंमें थिया तंहिंमें असां आहियो हेरां जंहिंमें होट वठी वियो आहे तंहिंमें असां ॾिसणो असां कोन थो थियां अलाए किथे आहे किथे कोन्हे। हितां जे मकाई माण्हुनि खे शिकायत आहे त हिननि खे मिठे पाणी जी सहूलियत न ॾिनी वई आहे जंहिंजे करे हितां जा ॿेटनि में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उहे केटी बंदर तां महांगनि अघनि में पाणी खणी अचण ते मजबूर आहिनि जंहिंजे करे मुआशी तौर ते हिननि ॻोठाणनि ते पिणु भार पवे थो ऐं उनखां अलावा बि हिन ॻोठनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म जा मसइला आहिनि। जी अब्दुल्ला तव्हां ॿुधायो त केटी बंदर जे जेका ॿेट आहिनि ॿेटनि में जेका आबादी रहे थी उन कहिड़े नमूने जा मसइला आहिनि? उन्हनि खे तमामु घणा मसइला आहिनि जहिड़ो कर अस्पताल जी सहूलियत बि उन्हनि खे कोन्हे पीअण जी पाणी जी बि सहूलियत उन्हनि खे कोन्हे। अजीब हिननि क़िस्म जी ॻाल्हि आहे जो पाकिस्तान जी आज़ादी खां पोइ ही इलाइक़ा अञा ताईं उन जॻहियुनि ते वेठा आहिनि जिते अॻे वेठल हुआ। तव्हांखे ख़बर आहे त हीअ जिते पाण हींअर बीठा आहियूं हीअ आहे सिद्दीक़ दबले ॻोठ केटी बंदर जे ओलह तरफ़। ही सब्ज़ इलाइक़ो हूंदो आबाद इलाइक़ो हूंदो हिन मिठा पाणी ईंदा हुआ पर पाकिस्तान जी आज़ादी खां पोइ हिन इलाइक़े जो ज़वालु आयो हे मिठो पाणी असांखां खसिजी वियो। सखर बराज निकिरण खां पोइ मिठे पाणी जो हिते लब थी वियो तंहिं करे हिते इलाही मसइला आहिनि। हाणे हीअ माण्हू जेके हिते रहनि था तिन खे न इलाज जी सहूलियत आहे न पीअण जे पाणी जी सहूलियत आहे न हिननि खे के मदद जी सहूलियत मिले थी। पाणी त हिकु इंसानी ज़िंदगी जो जियापो आहे पाणी हिननि माण्हुनि खे मुहैया कोन्हे। हे महांगे अघ ते जेको सो केटी बंदर मां पाणी ख़रीद कनि था पोइ हे पंहिंजो पाणी जो जेको जियापो आहे इंसानी ज़िंदगी खे जेको जारण जो जेको वसीलो आहे उन्हनि खे जेको पाणी इस्तेमालु कनि था। तंहिं करे हिननि माण्हुनि जी अजीब ज़िंदगी आहे। हिननि आउं सम्झां थो त हे माण्हू जेके ख़ुदा जे बरवस में वेठा आहिनि अलाह पाक हिननि ते राज़ी आहे। बसि ख़ुदा आहे त हिते आहे असां वटि ख़ुदा आहे पर असांजो ईमान जेको सो उन ॻाल्हि ते अञा यकीन नथो रखे पर हिननि माण्हुनि लाइ ख़ुदा हिते आहे त हिते हुकूमत खे घुरिजे त हिन इलाइक़े जे हिन माण्हुनि खे सहूलियत ॾिए हिते अस्पतालूं क़ाइमु करे हिते जे माण्हुनि खे पाणी जी सहूलियत मुहैया करे हिते सभु सहूलियतूं मुहैया हुजणु खपनि। तंहिं करे हुकूमत वक़्त जी हुकूमत खे इहा सोचणु खपे त हितां जो जेको चूंडियल MP आहे या MLA आहे उन्हनि त हे इलाइक़ो ॾिठो ई कोन आहे अॼु ॾे ताईं ऐं भोतारनि जे ज़रिए वोट वठी उहे MP या MLA थिया आहिनि हिन हे अचनि त हे इलाइक़ो ॾिसनि तसीं त हिननि माण्हुनि त छा हालत आहे। हे ज़िंदगी जी उन अंधेरे में आहिनि जिते असीं 100 साल अॻु में हुआसीं। हीअ जदीद दौरु आहे टेक्नोलॉजी दौरु आहे हिन टेक्नोलॉजी दौर में बि हिन इलाइक़े जा माण्हू हर बुनियादी सहूलियत खां महरूम आहिनि। कहिड़े ॻोठ में रहो था ऐं कहिड़ा मसइला आहिनि तव्हां? सिद्दीक़ वारो ॻोठ हा मुंहिंजो नालो गुलमान सिद्दीक़ वारे ॻोठ में रहंदा ऐं माना सम्झि हिते अॻिते करे मां मिठो पाणी ज़्यादा हूंदो हो तंहिंजे करे माना असांजो गुज़र सफ़र सुठो हलंदो हो मच्छी मारे जो सानू ऐं हाणे जेकियूं मौसमातियूं तब्दीलियूं थियूं आहिनि ऐं तंहिंजे करे त माना सम्झि वण खुटी वियो आहे पाणी दरिया जे नथे त समुंड नरियूं मां तांगियूं हूंदियूं हुयूं मां मिठो पाणी ईंदो त शरी वताईंदो त नरियूं मां ज़मीन कोन ठाहींदी हुई। अॼु उन वजह सां ज़मीनूं जेकियूं आहिनि सो मां सोड़ियूं थी वियूं आहिनि मां दरिया खाए पियो मिठो पाणी न आहे पोइ असांखे मां मुश्किल पाणीअ जी माना हितां ॻाढ़े खां परियां पाणी अचे थो गाॾीअ में सो मां हिते केटी मंदर में अचे थो पोइ हिते वरी माना हुतां त मां पैसे सां अचे थो वरी हिते जेका लाइन था सो त वीचारा पैसे ते ॾींदा तंहिंजे वजह सां त मां को नंढो बोइयो असांखे ॾेखारियो हुई त मां सम्झी 40-50 रुपया खां पियो वञे हिकिड़ो सो ॾींहं में माना सम्झि त वॾो घर आहे त 2 ख़तमु थी वेंदा अढ ख़तमु थी वेंदा ऐं जे नंढो घर आहे त पोइ 1.5 ख़तमु थी वेंदो पाणीअ जो ऐं इहा तकलीफ़ आहे। ॿियो त मां सम्झि असीं अनपढ़िया माण्हू मां सम्झि असां में मां सम्झि त सम्झ थोरी तंहिंजे करे त मां सम्झि तालीम इहा हासिलु हुजे स्कूल वुस्कूल हुजे ऐं त मां उन ॿार पढ़नि ऐं ॿार पढ़नि स्कूल में त मां सम्झि असांखे मां कुझु वरी अॻियां मां सम्झि थोरो ज़िंदगी वरी सवली गुज़ारियूं ऐं त हींअर त असांखे माना केरु पघार कोन ॾींदो अनपढ़ माण्हू केरु पघार ॾींदो ऐं तंहिंजे करे त चऊं था त माना इहा की तालीम हासिलु थिए कंहिं केरु मदद करे सघे त उहो जी मां महिरबानियूं ऐं ॿियो त इहा वजह आहे पाणीअ जेको असांखे मां सम्झि सहुलियत थी वञे त इहा पोइ असां करे वॾी सहुलियत थी वेंदी त मां सम्झि 5 रुपया एॾो अटे में फिटायूं त ओतिरा रेसियूं मां पाणीअ में फिटायूं उहा तारीख़ में त असां टपड़ो ई पूरा मां हुते हले 500 रुपया किलो असां मिले त 100 रुपया किलो
हाँ असीं माना माईगीर माना वाधी करे केॾां सघूं। असां हुन केटी बंदर जी खोबर क्रीक में मौजूदु आहियूं जिते हितां जे समाजी तंज़ीम WWF पारां हिन इलाइक़े जी फितरी बिगाड़ खे बचाइण लाइ तिमर जी पोखाई पूर्ण कई वई आहे। साईं तव्हां ॿुधायो त हीउ जेको इलाइक़ो आहे हुन मादी छा हो ऐं हिन वक़्तु जेका क्लाइमेट चेंज जेके तब्दीलियूं आहिनि उहे कहिड़े क़िस्म जूं आयूं आहिनि ऐं माण्हू जो रहण करणु कहिड़े क़िस्म जो आहे? थैंक यू। ही जेका हींअर असां कूपर क्रीक में आहियूं जेको केटी बंदर जी हिकिड़ी क्रीक आहे ऐं ओवरऑल ही ॾाढो ज़रख़ेज़ इलाइक़ो हूंदो हो अॼु खां तक़रीबन 50-60 साल पहिरीं। बट इंडस रिवर में जॾहिं पाणी जी घटिताई थी त हुन खां पोइ हिते ही एरिया जेका डिग्रेडेशन जो जेको आहे इन में स्टार्ट थी ऐं हिते जी कम्यूनिटीज़ जी लाइवलीहुड बि अफेक्ट थियूं। हिते जो जेको गॾोगॾु जेको आहे ही छो त हिते तिमर बिल्कुलु बि कोन हुआ त उन जे करे जेका नॉर्मल टाइडल सर्जिस हूंदियूं हुयूं या साइक्लोन ईंदा हुआ उन्हनि जा बि वधीक हिननि खे नुक़सान थींदा हुआ। पोइ WWF तक़रीबन गुज़रिया को 10-11 सालनि खां हिन इलाइक़े में कमु पई करे ऐं उन मां जेको आहे ही खोबर क्रीक बि हिकिड़ो असांजो क्रीक आहे टारगेट क्रीक जंहिंमें असां हिते हींअर गिली शोलानी विलेज ते बीठा आहियूं ऐं इन गिली शोलानी विलेज ऐं हिन सां वेझा जेका ॿिया विलेजिस आहिनि हिते असां तक़रीबन 1400 हेक्टेयर जेको आहे उहो हेसि ताईं मैंग्रोव्स या तिमर जेका आहिनि उहे लॻाए चुकिया आहियूं। ऐं तिमर जा जेका आहिनि हू हीअं आहे त ही लाइफ लाइन आहे इन्हनि इलाइक़े जी हिननि जी हिते जी कम्यूनिटी जी। उनजी वजह हीअ आहे त ही जेके तिमर आहिनि ही ब्रीडिंग ग्राउंड्स आहिनि मच्छी लाइ, साननि लाइ ऐं कुकनि लाइ ऐं त ही डायरेक्ट जेका हिते जी कम्यूनिटी आहे हुननि जो गुज़र औकात जेको आहे हू टोटल जेको आहे उहो हिननि तिमरनि जे जेको आहे उहो रिलाए करे थो। फर्दर ही आहे त हिते जी कम्यूनिटीज़ डायरेक्ट जेका आहे छो त वल्नरेबल इलाइक़े में रहनि पियूं। क्लाइमेट चेंज जे करे जेका आहे इंटेंसिटी ऑफ साइक्लोन्स वधे पई, टाइडल सर्जिस वधनि पियूं ऐं तेज़ हवाऊं हिन इलाइक़नि में वधनि पियूं ऐं ओवर द पीरियड IPCC जी जेकी AR असेसमेंट रिपोर्ट 5 आहे उन जे तहत बि जेका आहे कोस्टल जेका इलाइक़ा आहिनि उहे मोर वल्नरेबल आहिनि इन टर्म्स ऑफ क्लाइमेट चेंज ऐं हिते वधीक हाणे इंटेंसिटी वधंदी साइक्लोन्स जी। त ही तिमर जेका आहिनि हुननि जी डिफेंस लाइन आहिनि, हुननि जी लाइफ लाइन आहिनि छो त ही उन तेज़ हवाउनि खे रोकनि था ऐं हिननि जे हिते जी जेकी कम्यूनिटीज़ आहिनि हुननि खे सेफ गार्ड कनि था। तव्हां ॿुधायो त हीअ जेको जेकी तब्दीली आई आहे माहौलियाती तब्दीली आई आहे उन खे कीअं बहाल करे सघे थो इन इलाइक़े में? हिन इलाइक़े में ॾिसो तव्हांखे सभु ही त ज़रूरु ख़बर हूंदी जेकी क्लाइमेट चेंज आहे उहो बेसिकली कार्बन ऐं जेके ग्रीन हाउस गैसिस आहिनि हुननि जे करे पई थिए ऐं जेकी ग्रीन हाउस गैसिस आहिनि अगरि हुननि जा कार्बन सिंक्स जेका कार्बन सिंक्स हूंदा आहिनि उहे बेसिकली समुंड पाण हिकिड़ो कार्बन सिंक आहे। गॾोगॾु जेकी आहे जेतिरी ज़मीन ते ग्रीनरी वधीक हूंदी, जेतिरा वण वधीक हूंदा हू कार्बन खे एब्ज़ॉर्ब कनि था ऐं कार्बन इमिशन्स खे रोकनि था। त हिन जे लाइ जेका अगरि जेतिरी वधीक छो त हिन इलाइक़े में तिमर ॿिया त कोन थी सघनि था बट ॿिया दरख़्त कोन थी सघनि था बट तिमरकारी ज़रूरु थी सघे थी जेके हिते जा लोकल ब्रीड आहे। जीअं असां हिते एवेसीनिया जो जेका वण आहिनि हू असां हिते लॻाया आहिनि। इन जे अलावा असां हिते जेका बलोचिस्तान जी कोस्ट खां असां हिते इंट्रोड्यूस करायो आहे राइज़ोफोरा। ही बि तिमर जी हिकिड़ी क़िस्म आहे जेकी हिते जी लोकल ब्रीड इंडस डेल्टा जी न हुई पर हाणे हिते असां हू बि कराई आहे। ऐं मक़सदु सिर्फ़ु हीअ आहे त ही क्लाइमेट चेंज जी मिटिगेशन जे हवाले सां बि हिकिड़ो ई एफर्ट आहे। जेतिरा वधीक वण जेका आहे असां चाहे इनलैंड एरिया ते वेटलैंड एरिया में कयूं या इवन कोस्टल बेल्ट्स ते असां तिमरकारी कयूं ही सभु जेका आहिनि हू क्लाइमेट चेंज जी मिटिगेशन आस्पेक्ट ऐं एफर्ट्स में पंहिंजो रोल प्ले कंदियूं। तिमरकारी के अलावा ॿिया कहिड़े क़िस्म डेवलपमेंट जा कम तव्हां ॻोठ में कया? इन जे अलावा असां लाइवलीहुड जे हवाले सां ॿ टे कोशिशूं ही कयूं आहिनि त छो त जॾहिं असां चऊं था त कम्यूनिटीज़ जेके आहिनि हू क्लाइमेट चेंज जे हवाले सां वल्नरेबल आहिनि ऐं हुननि खे उन्हनि जी रिज़िलियंस वधाइण जी ज़रूरत आहे, हुननि जी उसिग वधाइण जी ज़रूरत आहे त हू मौसमाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾेई सघनि। त उन लाइ सभिनी खां अहम तरीक़ो इहो आहे त उनजी इनकम लेवल कीअं वधाए सघूं था। त हुन लाइ असां लाइवलीहुड ते कमु कयोसीं। हिते असां क्रैब पॉन्ड्स हिकिड़ो क्रैब फैटनिंग पॉन्ड्स आहिनि असां हू कम्यूनिटीज़ खे ॾिनासीं। इन जे अलावा जेका नंढा फिशरमैन्स आहिनि हुननि खे असां आइस बॉक्स प्रोवाइड कयासीं। हुन आइस बॉक्स जो मक़सदु इहा आहे त जेका नंढा फिशरमैन्स आहिनि हू उन आइस बॉक्स खे खणी पंहिंजा हिकिड़ो जेको ट्रिप आहे हू मोर इकोनॉमिकल ठाहे सघनि था। त हू 2-2 ॾींहं मतिलबु त फील्ड में रही सघनि था ऐं हुन आइस बॉक्स में पंहिंजी जेकी बि कोका आहिनि, साना आहिनि या मच्छियूं आहिनि हू बि हू सेफ उन में रखी सघनि था। त हुन सां हुनजी क्वालिटी बि इंश्योर थी सघे थी और छो त वधीक जेको आहे हुननि खे कैच मिलंदो त मार्केट में बहितर नेगोशिएट करे सघनि था। इन जे अलावा असां हिन इलाइक़े में अर्ली वार्निंग सिस्टम ते कमु
कमु कयो आहे। अर्ली वार्निंग सिस्टम जी इफेक्टिवनेस जे लाइ असां ॻोठनि में जेका आहे उहो डिस्ट्रिक्ट और पंहिंजा DRR जेका हूंदा आहे, जेके असां चऊं था डिज़ास्टर रिस्क रिडक्शन, हुन हवाले सां असां हिते लोकल कमेटीज़ ठारायूं आहिनि विलेजिस में। इन जे अलावा DRR एक्शन प्लान्स जेका आहिनि विलेज बेस्ड असां हू ठाराया आहिनि। ऐं हिननि जी जेकी कम्युनिकेशन नेटवर्क सां असां हिननि खे जेको तालुके लेवल ते UC लेवल ते ऐं डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ते, त हू सभु जेको आहे हुन प्लान जा पार्ट आहिनि। त ख़ुदा न ख़ास्ता अगरि साइक्लोन जी सूरत में या इवैक्यूएशन जी सूरत में या फर्स्ट एड जी कहिड़ी कहिड़ी हिननि खे नीड्स आहिनि, हुन हवाले सां ही सभु ट्रेनिंग्स हिननि खे ॾिनल आहिनि। ऐं मक़सदु इहा आहे त जेकी मुश्किल हालात हुजनि या को अहिड़ी सिचुएशन हुजे त हुनमें अगरि इवैक्यूएशन जी हुजे त हिननि खे उहो इवैक्यूएशन प्लान ते अमल कनि। अगरि हिननि खे ख़ुदा न ख़ास्ता कम्युनिकेशन जी सिर्फ़ु ज़रूरत आहे कंहिं बि हवाले सां, जेको को जीअं हाणे रिसेंटली हिन साल में 2 साइक्लोन जा जेका थ्रेट्स हुआ, हिकिड़ो जून में नैनॉक साइक्लोन हो, उन जा इफेक्ट हिन इलाइक़े ते आयो त अनप्रेसिडेंटेड जेका वाटर लेवल इंक्रीज़ थी वियो 4 to 5 फीट्स इन द विलेजिस। ऐं हुन खां पोइ हींअर हाणे रिसेंटली नीलोफर जो साइक्लोन जे बि इफेक्ट जी चांसिस हुआ, पर अलाह जो शुक्र आहे त हुनजो इफेक्ट हिते कोन्ह थियो ऐं हीअ इलाइक़ा हुन खां बची विया। त बट ही सॼी जेकी एफर्ट्स आहिनि लाइवलीहुड जे हवाले सां हुजनि या तिमरकारी जे हवाले सां हुजनि, मक़सदु इहा त हिननि हिते जी जेकी कम्युनिटीज़ आहिनि हुननि जी रेज़िलेंस वधायूं त क्लाइमेट चेंज जी वेक में जेका हुननि ते इम्पैक्ट्स अचनि पिया हुननि खे घटाए सघूं। ठठ ज़िले साहिली पट्टी वारे इलाइक़ो ख़ासि तौर ते केटी बंदर, जाती, शाह बंदर ऐं खारे छाण वजे इलाइक़े में मुख़्तलिफ़ ॿेटनि में 2 लख खां वधीक आबादी रहे थी, जिन वटि बुनियादी सहूलियतुनि जो फुक़दान आहे। मिठे पाणी जे पीअण जी सहूलियत कोन्हे, इस्पतालूं न आहिनि ऐं न ई उते इन्हनि इलाइक़नि में के स्कूल आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त ॿेटनि में रहंदड़ ठठे ज़िले जी वॾी आबादी जे लाइ सरकार को प्लान जोड़े ऐं हिननि मकाई माण्हुनि जा मसइला हल करे। कैमरामैन मिर्ज़ा हसन बेग सां गॾु ग़ुलाम सिंह ख्वाजा, केटी बंदर, ठठो।